जबर के ये ज़ाब्ते बारिया टाउन गेट अॻियां थींदड़ पुरअमन एहतजाज में शरीक माण्हुनि ते तशद्दुद, गिरफ़्तारियुनि ऐं कूड़नि केसनि दाख़िल थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां अज़ीज़ुल्लाह भुट्टो, जस्कम अॻवान इलाही बख्श बुकिक, सिविल सोसाइटी अॻवान करामत अली, शीरी एजाज, नासिर मंसूर, सरमत बिरोही, गफ़ार मीजत, पुनहल जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त काल्ह मुनज़िम रिथा तहत हथ सां बाहि ॾेई पुरअमन एहतजाज खे मुंतशिर करण लाइ ॻोढ़ा गैस ऐं ॻोढ़ा आणींदड़ गोलनि जी शेलिंग करे तशद्दुद कयो वियो। केतिरनि ई औरतुनि, ॿारनि ऐं कारकुननि खे थाणनि में वाड़ियो वियो। के ये ज़ाब्ते जबर के ये ज़ाब्ते जारी आहे, जारी रहंदी। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते गिरफ़्तार कयल अॻवाणनि, कारकुननि ऐं शहरनि खे आज़ादु कयो वञे। अॻवाणनि चयो त जस्कम चेयरमैन खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे, उनखे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk